अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां फराशा। सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं इसराइल ईरान मथां फिज़ाई हमला तेज़ करे छॾिया। तेहरान जे मेहराबाद एयरपोर्ट वेझो ज़ोरदार धमाको, हिकु सिनागोग मुकमल तौर ते तबाह। कर्ज़ में रिहायशी इमारत खे निशानो बणाए वियो। केतिराई माण्हू शहीद ऐं ज़ख़्मी थियण जो ख़दशो। इमदादी कार्रवायूं जारी। इसराइली फ़ौज पारां ट्रेनुनि में सफ़र कंदड़ ईरानी शहरुनि खे वार्निंग। इसराइल फ़ौज चयो आहे त ईरानी शहरी ट्रेनुनि में सफ़र न कनि। ट्रेनुनि ऐं रेलवे स्टेशन भरिसां शहरुनि जी मौजूदगी सदन लाइ ख़तरनाक साबित थी सघे थी। अमरीकी सदर ईरान खे तबाह करण जी धमकी ॾेई छॾी। ट्रंप चयो आहे त ईरान खे हिक ई राति में तबाह करे सघूं था। शायदि उहा राति अॼोकी हुजे। ईरान खे ॾींहं लाइ अरबा 5 वॻे ताईं जी ॾिनल डेडलाइन हतमी आहे। ओल ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ॻाढनि लाइ कुझु सुठा मुल्क टियाकड़ी करे रहिया आहिनि। अहिड़ो मुआइदो चाहियूं था जेको मूंखे क़ाबिल क़बूल हुजे। उमेद आहे त बिजली घरनि ऐं पुलनि ते बमबारी न करणी पवंदी, न त 6 कलाकनि में ईरान खे तबाह करे सघूं था। ईरान जे सुप्रीम लीडर मुज्तबा खामनई चयो आहे त जंगी ॾोहारियुनि जूं धमकियूं उन्हनि जी बौखलाहट आहे। प्लेन, बिजली घरनि, इस्पतालुनि ऐं स्कूलनि खे तबाह करणु इंसानियत ख़िलाफ़ ॾोह आहे। पंहिंजे बयान में ईरानी सुप्रीम लीडर चयो आहे त बैन अल-अक़वामी इदारनि जो ख़ामोश रहणु अफ़सोसनाक ऐं बेहिसी आहे। सिंध हुकूमत मोटरसाइकिल मालिकनि खां पोइ आबादगारनि खे पेट्रोल सब्सिडी जी रक़म ॾियणु शुरू करे छॾी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त सिंध हुकूमत अवामी रिलीफ लाइ 35 अरब रुपया रखिया आहिनि। नंढनि आबादगारनि खे 1500 रुपया फ़ी एकड़ ते ॾिना पिया वञनि। आबादगारनि खे रक़म ॾियणु शुरू करे छॾी आहे, जेका बैंक ज़रिए ट्रांसफर कई पई वञे। कराचीअ में मुकेश चावला सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमन चयो आहे त सिंध में 67 लख मोटरसाइकिलूं रजिस्टर थियल आहिनि। सूबाई हुकूमत मोटरसाइकिलूं नाले ते ट्रांसफर कराइण जी फीस ख़तम करे छॾी आहे। ट्रांसपोर्टरनि भाड़ा न वधाइण जी ख़ातिरी कराई आहे। कोशिश आहे त पेट्रोल महांगो थियण जो भार अवाम ते घटि पवे। पंजाब ऐं केपीके समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। वफ़ाक़ी गादी वारे शहर में तेज़ हवा सां गॾु वसकारो, रोडनि ते पाणी बीहजी वियो। पिशावर, मुज़फ़राबाद, नीलम, जहलम समेत आज़ाद कश्मीर जे इलाइक़नि में बि बरसात। ओभावड़ो ऐं ॾहरकीअ समेत सिंध जे कुझु इलाइक़नि में पिणु बादल बरसी पिया। मौसमियात खाते तरफ़ां 8 अप्रैल ताईं मुल्क में बरसात जी अॻकथी। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट हैदराबाद में पटीशन दाख़िल। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन हैदराबाद तरफ़ां दाख़िल पटीशन में वज़ीर आज़म, ओगरा, सूबाई सरकार ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। पटीशन में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए अवाम मथां सिधो हमलो कयो वियो आहे। जिन मुल्कनि में जंगी सूरतहाल आहे उते बि तेल जा अघ न वधाया विया आहिनि। तेल जे अघनि में वाध सां ॿियूं शयूं बि महांगियूं थी वेंदियूं ऐं ग़रीब अवाम मथां वॾो भार पवंदो। मामले जो नोटिस वरितो वञे। क़ौम परस्त अॻवान शहीद बशीर ख़ान जी अॼु 14हीं वरसी। जस्कम पारां रते देरे में जलसो थियल सना ख़ान कुरैशी ऐं ॿिया ख़िताब कंदा। जस्कम क़यादत पंहिंजे बयान में चयो आहे त शहीद बशीर ख़ान सिंध जी तारीख़ जो सच आहे, जंहिं मंसूर जो आवाज़ बुलंद करे सिंधी क़ौम खे मुतहद कयो ऐं कराची खे सिंध जी सियासत जो मर्कज़ बणायो। वरसी जे जलसे में संदसि मक़सद ऐं ख़्वाब जी तकमील लाइ भरपूर जिदोजहद जो ऐलान कयो वेंदो।